रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 37 एक्सरसाइज नंबर 4.7 मश्क 4.7 पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भलीकार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.7 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त फॉर वाट वैल्यू ऑफ के -2 इज जीरो ऑफ द पोलिनोमियल p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब प्लस x स्क्वायर माइनस 14x माइनस के। हाणे हिते पियो चए त के जे कहिड़े मूल्य जे लाइ -2 जेको आहे उहो जीरो ऑफ पोलिनोमियल आहे p ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वायर माइनस 14x माइनस के। हाणे जीरो ऑफ द पोलिनोमियल छा चइबो आहे? ॾिसो बारो, ये जेको पोलिनोमियल गिवन आहे p ऑफ x, ठीकु आहे, उन खे जॾहिं -2 वंड करे त हुनजो जेको पाछी बचे उहो जीरो, त पोइ असां छा चवंदासीं -2 जेको आहे उहो छा आहे, हिनजो जीरो ऑफ पोलिनोमियल आहे। ठीकु आहे बारो, यानी हिकु पोलिनोमियल खे ॿियो पोलिनोमियल जेको लीनियर पोलिनोमियल हूंदो अगरि उन सां असां वंड कयूं था, जेकॾहिं पाछी अचे थो जीरो, त पोइ छा चवंदासीं, जेको लीनियर पोलिनोमियल आहे उहो छा आहे, जीरो ऑफ द पोलिनोमियल आहे। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे बारो। हाणे असां छा कंदासीं, असां हिनखे सॉल्व कंदासीं। उन जे लाइ सभ खां पहिरियां बारो लिखी वेंदासीं सॉल्यूशन। हाणे पोयां जेकी असां सम कयासीं उते छा हुयो त असां डिवाइज़र फाइंड आउट पिया करियूं। उते असांखे लीनियर पोलिनोमियल गिवन हुयो, पर हिते डायरेक्टली असांखे डिवाइज़र गिवन आहे, उहो छा आहे, उहो आहे -2। त पोइ मां हिते लिखी वञा थो डिवाइज़र छा गिवन आहे, -2। ठीकु आहे बारो, पहिरियों नंबर स्टेप हुयो बि उहो। हाणे छा कंदासीं, जेका असांखे पोलिनोमियल गिवन आहे असां उहा लिखंदासीं। हाणे उहा असां वटि छा आहे, उहा आहे त p ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वायर माइनस 14x माइनस के। ठीकु आहे बारो। हाणे असां वटि ॿियो स्टेप छा हुयो, ॿिए स्टेप में हुयो त जेका पोलिनोमियल गिवन आहे असां उन्हनि जा जेके कोएफिशिएंट आहिनि उहे लाइ हेठि रखंदासीं। ठीकु आहे बारो। हाणे त असां वटि एक्स क्यूब जो कोएफिशिएंट छा आहे, उहो आहे 1। मां हाणे कोएफिशिएंट लिखी थो वञा। एक्स क्यूब जो असां वटि आहे 1, एक्स स्क्वायर जो बि असां वटि आहे 1, एक्स जो असां वटि आहे -14 ऐं लास्ट में असां वटि कांस्टेंट पियो आहे माइनस जो के। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां पोइ छा करिणो आहे असांखे, त जेको डिवाइज़र गिवन आहे असां उन खे सभिनी खां लेफ्ट में रखी वेंदासीं। ठीकु आहे बारो, यानी इनखे वंड छा सां कंदासीं, -2 सां। हाणे छा थींदो, जेको पहिरियों नंबर कोएफिशिएंट आहे असां उनखे लाइ हेठि रखंदासीं। तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां कहिड़े तरह सां रखिबो आहे। हीउ थी वियो असांजो 1 बारो। हाणे छा कंदासीं त टियों नंबर स्टेप हुयो, उन में हुयो त जेको कोएफिशिएंट असां लाहे हेठि रखियोसीं उन खे खणी डिवाइज़र सां ज़रब कंदासीं। जेको जवाबु असांखे मिलंदो उन खे असां नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं, यानी 1 ॿिकाई 2 माइनस जो 2 आयो, इन खे खणी ॿिए कोएफिशिएंट हेठां यानी 1 जे हेठां रखियोसीं। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं त 1 ऐं -2 खे जॾहिं जोड़ कंदासीं, जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु मिलंदो असांखे -1। साॻे तरीक़े सां इहो प्रोसेस हलंदो रहंदो। -1 खे खणी असां -2 सां जॾहिं ज़रब कंदासीं, जवाबु छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 2। ठीकु आहे बारो। असां उन खे 14 जे हेठां रखियोसीं। ॾिसो बारो, जॾहिं असां -14 ऐं 2 खे जोड़ कंदासीं, जवाबु छा मिलंदो, -12। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं, हीउ जेको -12 आहे उन खे छा सां ज़रब कंदासीं, -2 सां। जवाबु छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो +24। ॾिसो बारो, जॾहिं असां -k ऐं 24 खे जोड़ कंदासीं, असांखे जवाबु छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो त 24 - k। सही आहे बारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे असांखे हिन पोलिनोमियल में के जो मूल्य फाइंड आउट करिणो हो न, त पोइ हाणे ॾिसो अॻिते कीअं थींदो। हाणे थींदो त असां हिनखे लिखंदासीं त 24 - k इज़ इक्वल टू छा आहे असां वटि r। ठीकु आहे बारो। त पोइ असांखे छा अची वियो त जेको पाछी आहे उहो छा थिए, उहो 0 थिए। त पोइ असां लिखंदासीं त 24 - k इज़ इक्वल टू 0, यानी असांखे के जो मूल्य उहो रखिणो आहे जिते असांखे पाछी छा मिले, उहो 0 मिले। त पोइ अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे बारो।
हाणे असां छा कंदासीं त हे जेको माइनस के आहे उन खे खणी राइट साइड रखंदासीं बराबर जे, त पोइ असांखे के जो मुल मिली वेंदो। त पोइ इहो छा थी वेंदो, इहो थी वेंदो त 24 इज़ इक्वल टू के। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असांखे के जो मुल छा मिलियो 24। इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। यानी जॾहिं असां हिन एक्सप्रेशन में हिन के जो मुल छा रखंदासीं 24, ठीकु आहे ॿारो, त पोइ छा थी वेंदो, जेको -2 आहे उहो हिन पोलिनोमियल जो ज़ीरो ऑफ द पोलिनोमियल थी वेंदो अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हीअं असां 3 नंबर पार्ट आहे, फॉर वाट वैल्यू ऑफ m x माइनस 2 बी फैक्टर ऑफ x क्यूब प्लस mx स्क्वायर माइनस 7x माइनस 10। ॾिसो ॿारो, हाणे हिते पियो चए त m जे कहिड़े मुल्ह जे लाइ, ठीकु आहे, x माइनस 2 जेको आहे उहो फैक्टर आहे हिन पोलिनोमियल जो x क्यूब प्लस mx स्क्वायर माइनस 7x माइनस 10 जो। हाणे फैक्टर तॾहिं थींदो जॾहिं x माइनस 2 जेको आहे उहो हिन पोलिनोमियल खे मुकमल वंडे, ऐं मुकमल तॾहिं वंडींदो जॾहिं असां वटि पाछी जेको आहे उहो ज़ीरो बचे। अचो त हाणे असां हिनखे सॉल्व करे था ॾिसूं। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां छा लिखंदासीं, हिते असां लिखंदासीं सॉल्यूशन। हाणे पहिरियों नंबर स्टेप असां वटि छा हूंदो आहे त फाइंड दी डिवाइज़र। हाणे हिते असांखे लीनियर पोलिनोमियल छा गिवन आहे, असांखे उहो गिवन आहे x माइनस 2। त पोइ हिते लिखंदासीं त x माइनस 2, इहो छा जे बराबरि रखंदासीं, असां 0 जे बराबरि रखंदासीं हिनखे। त पोइ हिते असांखे x जो मुल छा मिलंदो, x जो मुल मिलंदो असांखे 2। ॾिसो ॿारो, यानी हिते असांखे जेको डिवाइज़र मिलियो उहो छा आहे, उहो आहे 2। ठीकु आहे ॿारो। ॿियो नंबर स्टेप छा हुयो त जेको पोलिनोमियल आहे उनजा कोएफिशिएंट लिखी वञो। त पोइ हाणे असां छा कंदासीं, जेको पोलिनोमियल आहे पहिरियों असां उनखे हिते लिखी वेंदासीं। हाणे p ऑफ x असां वटि छा आहे, p ऑफ x इज़ इक्वल टू x क्यूब प्लस mx स्क्वायर माइनस 7x माइनस 10। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे त छा थींदो, असांजे जेके कोएफिशिएंट आहिनि उहे असां हेठि लाइ रखंदासीं। त हिते असां वटि x क्यूब जो कोएफिशिएंट छा आहे, उहो आहे असां वटि 1, x स्क्वायर जो उहो असां वटि आहे m, x जो माइनस जो 7, लास्ट में असां वटि पियो आहे माइनस जो 10। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे छा कंदासीं, जेको डिवाइज़र असां फाइंड आउट कयोसीं उन खे असां हिनजे खाॿे पासे रखी वेंदासीं, यानी 2 खे खणी असां हिते रखंदासीं। हाणे जेको पोलिनोमियल जो पहिरियों कोएफिशिएंट आहे असां उनखे लाइ हेठि रखंदासीं। हाणे 3 नंबर स्टेप में छा हुयो त जेको असां कोएफिशिएंट लाइ हेठि रखियोसीं उन खे खणी डिवाइज़र सां यानी 2 सां ज़र्ब कंदासीं, ऐं जेको असांखे जवाबु मिलंदो उन खे असां नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। त 1 ॿ 2 हिते थी वियो 2, m जे हेठां रखियोसीं। ठीकु आहे ॿारो, हाणे छा कंदासीं त m एंड 2 खे जोड़ कंदासीं। पोइ इहो छा थींदो, इहो थींदो त m प्लस 2। ठीकु आहे ॿारो, हाणे असां छा कंदासीं त m प्लस 2 खे खणी वरी 2 सां ज़र्ब कंदासीं, त असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे जवाबु मिलंदो 2m प्लस 4। हिते लिखंदासीं 2m प्लस 4। ॾिसो ॿारो, जॾहिं असां 2m प्लस 4 खे जोड़ कंदासीं छा सां, माइनस 7 सां, त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 2m माइनस 3। हाणे इहो कीअं जोड़ थियो, तवजो ॾियो, ॾिसो हिते छा आहे 2m प्लस 4 आहे, इन में असां माइनस जो 7 जोड़ कंदासीं। ठीकु आहे ॿारो, हाणे थी वेंदो त 2m प्लस 4 प्लस इंटू माइनस माइनस 7, जवाबु असांखे छा मिलंदो 2m माइनस 3। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे छा कंदासीं, असां 2m माइनस 3 खे खणी 2 सां ज़र्ब करे वेंदासीं, त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 4m माइनस 6। त हिते रखंदासीं त 4m माइनस 6। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां 4m माइनस 6 खे जोड़ कयोसीं छा में, माइनस 10 सां, त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 4m माइनस 16। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां जोड़ करण जो तरीक़ो मां तव्हांखे हिते ॿुधाए आयो आहियां। साॻी तरीक़े सां हिनखे बि असां जोड़ कयोसीं। ठीकु आहे ॿारो, हाणे हिते असांखे छा पियो चए त असांखे हिन m जो मुल्ह फाइंड आउट करिणो आहे। हाणे m जो मुल्ह कीअं फाइंड आउट करिणो आहे, ॾिसो असांखे
इहो ॿुधायो वियो आहे त x माइनस 2 आहे उहो छा आहे, उहो जुज़ो थिए कंहिंजो, हिन पोलिनॉमियल जो। हाणे उहो तॾहिं पॉसिबल आहे जॾहिं असांखे m जो मुल्ह मिली वञे। ठीकु आहे, असांखे हिंट छा गिवन आहे त जॾहिं ही हिनखे कंप्लीट वंडींदो त पाछी छा बचंदो, असां वटि 0 बचंदो। त पोइ हाणे असां हिनखे अॻिते कीअं सॉल्व कंदासीं, अॻिते असां हिन तरीक़े सां सॉल्व कंदासीं। 4m माइनस 16 इज इक्वल टू r। हाणे पाछी असांखे 0 बचंदो त छा थी वेंदो, इहो थी वेंदो त 4m माइनस 16 इज इक्वल टू 0। त 4m इज इक्वल टू 16। ॿारो तवजो ॾियो, हीउ जेको माइनस 16 आहे उन खे खणी असां बराबरि जे साॼे पासे रखियोसीं त इहो छा जो थी वियो, प्लस जो 16। ठीकु आहे ॿारो, हाणे असांखे m जो मुल्ह ॻोल्हणो आहे, उन जे करे m सां गॾु जेको ज़र्ब में 4 पियो आहे उहो राइट साइड अची वेंदो। हिते पियो आहे ज़र्ब में, त हेॾां छा थी वेंदो, वंड में। त पोइ असांखे जवाबु छा मिलंदो, जवाबु मिलंदो त m इज इक्वल टू 16 अपॉन 4। ठीकु आहे ॿारो, त 1 चौंक 4, 4 चौंक 16। त हिते असांखे m जो मुल्ह मिलियो, m इज इक्वल टू 4। हाणे इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो एंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो, चए थो त हिते जॾहिं असां जेको ही m जो मुल्ह छा रखंदासीं, 4 रखंदासीं, त पोइ x माइनस 2 जेको आहे उहो हिनखे मुकमल तरीक़े सां वंडींदो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।